नौशर अफरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो भिरिया सिटी एहतजाज शिया उलमा काउंसिल तालका भिरिया जे कारकुनन ऐं मोमिनन हथन में बैनर खणी मैन चौक खां प्रेस क्लब ताईं मौलाना रफीक अहमद वंगाणी जवार मोहम्मद आलम करबलाई अली अकबर कलोड़ो अजीब खान कलोड़ो अहसन अली साजिदी से शहजाद हुसैन शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॾो दाईंदे ॿुधायो त इसराइल पारां हमास जे सरबराह फ़लस्तीनी रहनुमा इस्माइल हानिया खे बेगुनाह शहीद करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत करियूं था। हिननि वधीक जो त 10 मुहर्रम अल हराम जे ॾिहाड़े ते नौशर अफरोज पुलिस शिया उलमा काउंसिल जे अॻवान ज़वार जमील रहमान जतोई खे बेगुनाह हिरासत में वठी सॼो ॾींहुं थाणे ते विहारे पुरअमन माण्हुनि खे सख़्त अज़ियत ॾिनी वई। इंतिज़ामिया शिया ऐं सुन्नी खे पाण में विढ़ण जी साज़िश करे रही आहे जेका कॾहिं बि कामयाब न थींदी। असीं पाण में भाइर आहियूं। ज़िले इंतिज़ामिया उन जी वज़ाहत करे त आख़िर छो जमील रहमान जतोई बेगुनाह हिरासा कयो वियो। हिननि वधीक चयो त उन अमल ख़िलाफ़ 7 अगस्त ते ज़िले हेडक्वार्टर ते शिया उलमा काउंसिल तरफ़ां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। असांजी हिकिड़ो त ही हादसो जेको हाणे थियो आहे बेगुनाह फ़लस्तीन जे रहनुमा हमास जे सरबराह इस्माइल हानिया साहब जिन खे शहीद कयो वियो आहे। हिकु महिमान हुयो जंहिंखे बेगुनाह मारियो वियो आहे ऐं असां इन जी शदीद मज़म्मत कयूं था। बेगुनाह मारियो वियो आहे। नंबर 2 10 मुहर्रम अल हराम ते ज़वार जमील रहमान जतोई जंहिंखे बेगुनाह जेको आहे सो थाणे ते विहारियो वियो नौशहरों में ऐं हरू भरू सुबुह खां वठी शाम ताईं उनखे ईअं सम्झो त अज़ियत जो बाहिस बनायो वियो। असां इन जी बि शदीद मज़म्मत कयूं था ऐं हीउ एहतजाज रिकॉर्ड करायूं था। ऐं 7 अगस्त ते नौशर फिरोज में DCO ऑफिस जे अॻियां धरणो आहे पूरे ज़िले जो, जिते पूरो ज़िलो गॾु थींदो। हिते त असां चंद अफ़राद गॾिजी आहियूं सिर्फ़ु इन प्रेस जे ज़रिए सां। असां ज़िले इंतिज़ामिया तालुके इंतिज़ामिया सभिनी खे असां आगाह कयूं था त बेगुनाह जेको माण्हुनि खे जिते पुरअमन माण्हू उन्हनि खे बेगुनाह विहारे करे उन्हनि जे इज़त ते हमिलो कयो वञे थो, उन्हनि खे गिरफ़्तार करे बेगुनाह विहारियो वञे थो। त इहो